हाँ माताऊं ॾियनि थियूं गंज हिते को साधन को जो माँ पीउ जो घर सम्झी करे अची रहनि थियूं त हिननि जो फर्ज़ु आहे पंहिंजी रक्षा पाण कनि। केतिरा ॻोड़ा ज़ेवर पाए थियूं अचनि या पैसा खई थियूं अचनि, सुबुह चवंदा बटूं गुम थियो 50 रुपया गुम थियो। भाई साईं छा करे, सेवादारी मुक़ररु आहिनि, को ॻोड़ो टपर आहे, को पैसो पंजर आहे, उहो पंहिंजो सेवादारी जे हवाले करे ऐं पाण में गॾिजी करे माताऊं ॿ ॼणियूं जेकॾहिं 2 कलाक खणी पहिरियों ॾिनो हिक ॿिए जे मथां, कहिड़ी वॾी ॻाल्हि आहे। छा कई दरबार त सभिनि जा न, कंहिं ठपो त कोन लॻल आहे त हे साध आहे, हे चोर आहे। मां बि चोर थी सघां थो, छो इन ॻाल्हि ते ध्यानु ॾियणु घुरिजे। या दरबारियूं असांजे लाइ आहिनि, सत्संग बि असांजे लाइ, भंडार बि असांजे लाइ। जेकॾहिं दरबार खे दरबार करे ॾिसंदासीं त सभु फल पाईंदासीं।